बबल साईं हाणे ॾिठो बबल साईं पूरा 5 साल थी विया सुता पिया मुंशी ख़ैर त आहे पूरे 5 सालनि जो उज़ुर खायूं बि करियूं आहिनि ऐं इलेक्शन मथां सिर ते चढ़ी आई आहे बबल साईं पर बाबा लिस्ट त ठाहे अच हा बाबा लिस्ट ठाही आहे बबल साईं हे वठो बबल साईं लिस्ट ठाहे आयो आहियां पूरे 75 माण्हुनि जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूं त सोचियो हुयो कि वॾे सा माण्हू मरियल हूंदा ये त 75 माण्हू आहिनि कुल हाणे वञी हुननि खे इतला ॾे सुभाणे पाण उज़ुर खाई चवंदासीं हज़ुर बबल साईं जीअं अव्हांजो हुकुम ऐं हींअर ई थियो वो बा हाशिम खैर ताए मुशी साख दा जो था तिखे तिखे जो था बा रईस पियो अचे तव्हांजे तॾहिं ते उज़ुर खाई जे बा छी मुंहिंजे अबे जे मोए खे त 5 साल गुज़री विया आहिनि मां अबे जो नालो पंहिंजे नंढे ते रखियो अथमि माशाअल्लाह हाणे स्कूल बि वञे थो बाबा पर हाणे शुक्र त कर न अचे त अथो न साईं वारनि खे हाणे ॻाल्हि यादि आई आहे छा मूं वटि त बाबा ख़र्च बि न आहे बाबा हाशिम तूं घबराए न ख़र्च सारो असांजो थींदो ऐं तोखे हींअर ई पैसा थो बाबा हे वठ तूं पैसा तूं वञी इंतज़ाम कर साईं वारनि जे लाइ मां हाणे वञी करे इंतज़ाम कयां थो आहे तिया हाशिम गाल सही तुझी वोट दे इन्हनि खे असां वज़ीर बनाईंदा या प्राइम मिनिस्टर बनंदा आहिनि छो इहे त पाण खे कुर्सी ते वेही ईअं सम्झंदा आहिनि कि असां प्राइम मिनिस्टर ईअं त कोन सम्झंदा कि अवाम जा असां मुहाफ़िज़ हिफ़ाज़त कयूं हिफ़ाज़त इन्हनि जो को अचे पोइ मुतालबो ॻाल्हाईंदासीं जो वडेरा खैर लगी पया शुक्र अल्हम्दुलिल्लाह सब खैर माशाअल्लाह माशाअल्लाह त बटे डी मणी घुमण जो शौक थियो ता जे डेरे ते आया से असा जो वडेरे जो दीदार वठू वणू बता हुयो ही कोन असां अॼुकल्ह लंडन में रहूं था पिया लंडन में रहो था तो हाणे आया हो हिते जी हा सही आ एशियन जी कंपनी रहंदी हुई माशाअल्लाह अल्लाह खुश कर हाणे तव्हांखे बि भारत हाणे अकाउंट असांखे वठाइजो जीअं हर साल असांजी जेका माना हेल्प कंदा हीअं बि उमेद आहे तव्हां सुठे नमूने असांजी हेल्प कराए असांखे कामयाबु कराए बाबा इहा माना असांजी कामयाबी न आहे इहा तव्हांजी कामयाबी पता अगले वरे सां आया जेके तव्हां बि चयो हुयो तव्हां मिलंदा बि सही रहंदा मिलणो आहे तव्हां जो सही आहे हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां तव्हांखे अमाउंट ॾेई करे चाढ़ियूं था पोइ मिलण में तव्हां तयारु न तव्हांखे अमाउंट ॾियो आइंदा वास्ते इंशाअल्लाह तव्हांखे का बि शिकायत न ईंदी मां मुंशियुनि खे चई छॾींदुमि हाणे जेकी ग़लती थी इन चकर माफ़ कयो न साईं हे तव्हांजा मुंशी यादि ई वेंदी आहे ईअं कंदा मां पाण हाणे तव्हां सां वाइदो थो कयां जीअं तव्हां चाहींदो ईअं थींदो तव्हां बि खोड़ तव्हां वाइदा कया पूरो कयो अथव स्कूल ॾिनो अथव तव्हांखे रोड ॾिनी अथव इंशाअल्लाह हिकिड़ो मिंट आशिम साईं जन ॿार लंडन वियल आहे उन्हनि जो कोई पर्सनल मेट कमु हुयो जेको उन हिसाब सां वियल आहे हाणे साईं जी जेका हिते रहिजी आहिनि हाणे तव्हांजो कमु थींदो तव्हांखे चांहियूं मिलियूं जेके तव्हांजा रोड रस्ता आहिनि इस्पताल जी जेका सहूलियत आहे हाणे तव्हांखे सभु कुझु ॾिनी वेंदी हाणे तव्हां इंशाअल्लाह न उमेद न थियो उमेद थियो तव्हांखे सभु जेका सुख मिलंदा मुंशी तुझी इहा ॻाल्हि सही आहे पर असां अॻे बि तव्हां खां धोखो खाधो आहे पर हाणे बि तव्हां ॾे अखियूं बंदि करे वोट तूं ऐं वॾा तव्हांखे ई ॾींदासीं हाणे तव्हां वटि असांजो वोट जेका अमानत पियल आहे इहा ॻाल्हि ॿी बि आहे
पुलिस वारा बि मुंहिंजे छोकिरनि खे ॾाढो तंग कंदा आहिनि न त को मुंहिंजो छोकिरो शहर वञी सघे थो हिकिड़े खे वठी वई उन खे मस ॿार ज़मानत करे छॾाए आयो आहे इहो बि मुंशी खे फोन कई मुंशी चयो साईं वॾो आहे कोन पर मुंशी जो ॻाल्हाए थो ॻाल्हायो कोन हाणे मुंशी बि साम्हूं वेठो आहे हाणे मां एसपी सां ॻाल्हाए छॾंदुमि इंशाअल्लाह का बि शिकायत न ईंदी तव्हांखे केरु बि तंग न कंदो